अस्सलामुअलैकुम सिंधी ॿोलीअ जे वाख्यारे इदारे जे मोहम्मद इब्राहिम स्टूडियोज़ मां अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु हिकु दफ़ो ॿीहर वरी हाज़िर थिया आहियूं। अॼु जे प्रोग्राम जो जेको मौज़ू आहे उहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जूं सिंधी ॿोलीअ जे लाइ कयल ख़िदमतूं। इन मौज़ूअ ते अॼु असां पंहिंजे स्टूडियोज़ में दावत ॾिनी आहे बरख लेखक ऐं मुहक़िक़ डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब खे, जेके असांखे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जे ज़िंदगी ऐं अदबी ख़िदमतुनि जे हवाले सां ॿुधाईंदा। इन खां सवाइ असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि मोहतरम इदरीस जतोई साहब, जिन खे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब सां वेझो रहण जो मौक़ो मिलियो। असां खां आहिनि ॿुधंदासीं त इहो जेको मुशाहिदो हुननि जो हुयो उहो कहिड़े नमूने असां सां वंडीनि था। अॼु जो जेको हीउ असांजो सिटराओ आहे, इन में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां अहम शख़्सियत प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जूं सिंधी ॿोलीअ जे लाइ कयल ख़िदमतूं, इन ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। अलाना साहब बेशकीमत किताब लिखिया सिंधी ॿोलीअ जे लाइ ऐं इहो सफ़र जारी रहियो संदन ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे ताईं। मां गुज़ारिश कयां थी सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब खे त अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां जेके मक़सद आहिनि उहे बयानु कनि। प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं, हीअ अॼोको मौज़ू आहे। उन हवाले सां आउं मुख़्तसर ही ज़िक्र कंदुसि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उहो शख़्स आहे जंहिं सिंधी ॿोलीअ लाइ सिंधी जी लिसानियात, सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो त उनजे बुनियाद जो नज़रियो ॾिनो, सिंधी ॿोलीअ जी लिसानियात, सिंधी ॿोलीअ जी सोतियात, सिंधी ॿोलीअ जी ग्रामर ऐं सिंधी ॿोलीअ जो निसाब, उन सिलसिले में उहो तमामु घणो कमु कंदो रहियो आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जेको हालांकि हूअं त सफ़ा बहिराड़ीअ जे हिकिड़े स्कूल मां पढ़ी वियो ऐं उतां निकितो ऐं उन मतिलबु त बुनियादी तइलीम बि मुख़्तलिफ़ हंधनि ते बहिराड़ीअ जे स्कूल में हासिलु कई, पर पोइ अॻिते हली हुन माण्हू हिकिड़े नाले वारे इदारे जे मतिलबु अफ़ारिन मां उहा MA जी डिग्री लिसानियात में वरिताऊं। उन खां पोइ हुन जेको कमु कयो उहो सचपच त बेमिसाल कमु आहे। हुनजी PhD हुजे सिंधी लाड़ जी अदबी ऐं सक़ाफ़ती तारीख़ हुजे, हुनजो मौज़ू PhD में रहियो, या उन खां पोइ सिंधी ॿोलीअ ते या सिंधी ॿोलीअ जे आवाज़नि ते, सिंधी ॿोलीअ जे ग्रामर ते जेके किताब आहिनि से बेमिसाल किताब आहिनि। ऐं इन क़िस्म जो कमु हिकिड़ो नए अंदाज़ जो हुन क़िस्म कमु करणु शुरू कयो, छाकाणि त हू हिकिड़ो अहिड़ो आलम आहे जेको लिसानियात में ई मास्टर करे आयो ऐं उन में ई MA करे आयो, त अहिड़े क़िस्म जा आलम असां वटि घटि रहिया आहिनि। हिन न फ़क़ति उतां उहा MA करे आयो, पर उन खां पोइ जेको कमु कयो जंहिंजो आउं ज़िक्र कुझु किताबनि जो करे वियुसि, त उहे अहिड़ा किताब आहिनि जेके असांजे ख़ासि करे लिसानियात जे हवाले सां अहम किताब आहिनि। त उन हवाले सां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो कमु हिकिड़ो बेमिसाल कमु आहे। हुन उहो जेको कमु जेको शुरूअ में शुरू कयो, मतिलबु त शुरू वारे दौर खां आख़िर ताईं उहो कंदो रहियो ऐं उन पंहिंजे सब्जेक्ट सां लाॻापियल रहियो। तोड़े जो हुन जा ॿिया बि मौज़ू कुझु रहिया, अदब बि रहियो, अदबी तारीख़ बि रही, पर ख़ासि करे उनजो सिंधी ॿोलीअ जी लिसानियात, उनजी ग्रामर, उन हवाले सां जेको कमु आहे उहो जेको हू कमु कंदो रहियो, जेको आख़िर ताईं कंदो रहियो, उहो ॾाढो बेमिसाल कमु आहे ऐं उहो शाहकार कमु आहे। मुंहिंजे ख़्याल में त अहिड़ो बाक़ाइदे पंहिंजे सब्जेक्ट सां, पंहिंजे मज़मून सां इन क़िस्म जो लॻाव रखणु इहा ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेका घटि माण्हुनि में मिलंदी आहे। सिंधी ॿोलीअ ते जॾहिं ॾुखिया वक़्तु आया तॾहिं सिंधी ॿोलीअ जे लाइ वॉटर लिस्टूं छपाइणो हुजे या ॿियो हुजे, उन में सिंधी अदीबनि जे तरफ़ां हिकिड़ी सहीन जी मुहिम हलाई वई। उन में बि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना अॻियां रहियो ऐं तमामु घणो कमु कई ऐं उहा या संथाला जी आहे, उन में बि उन बेमिसाल कमु कयो। उन खां पोइ जिते जिते हू रहियो त उते अहिड़ो कमु कई, या हीअ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो जंहिंमें असां अॼु वेठा आहियूं, हिन में हुन जेको कमु कयो, जेके रिथाऊं शुरू कयूं से सचपच त अहिड़ियूं आहिनि जिते जेतिरो फ़ख़्रु कजे उहो घटि आहे।
असां अॼु हिन जिते असां सिंधी ॿोलीअ बाख़्तियार इदारो पहुतल आहे उन में डॉक्टर नबी खान बलोच, डॉक्टर नवाज़ अली शौक़, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर फ़हमीदा, सभिनी जूं ख़िदमतूं आहिनि। पर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पंहिंजे अंदाज़ सां कमु कयो। ऐं उनखां अलावा हिकिड़ी वरी बि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिब जी हिकिड़ी हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे, उहा इहा त हीअ अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर रहियो। जॾहिं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर रहियो त उते जेको हुन सिंधी निसाब लाइ कमु कयो उहो ॾाढो बहितरीनु कमु आहे। असां जेकॾहिं उन जा किताब उहे तोड़े जो हुन सां ॿी बि टीम रही, ॿिया बि माण्हू रहिया, पर उन जो ख़्यालु, उन जी सोच ऐं उन जो बुनियादु विझंदड़ डॉक्टर ग़ुलाम अली अलाना आहे। उहे मेट्रिक जा किताब हुजनि, सिंधीअ जो लाज़मी सिंधीअ जो किताब हुजे, या इंटर जो लाज़मी सिंधीअ जो किताब हुजे, BA जो हुजे, या वेंदे एमफिल ताईं किताब डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उहे तरतीब ॾियारिया। उन वक़्त में उहे तरतीब ॾिना विया, उहे जोड़िया विया जेके अॼु बि उते कमु अचनि था। न फ़क़ति अलामा इक़बाल में उहे कमु अचनि था, पर हीअ हक़ीक़त चवां थो, हीअ सच चवां थो त उहे किताब असांखे असांजा जेके ॿिया कॉलेज हिते आहिनि उते कॉलेज या स्कूल उते बि उहे मदद ॾियनि था। एसि ताईं जेको BA ते जेके हुनजा सिंधीअ में किताब आहिनि या MA ते किताब आहिनि, उहे बि अहिड़ा किताब आहिनि जिन में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो तमामु वॾो हिसो आहे, तमामु वॾो भाङो आहे, तमामु वॾी महिनत आहे। इहो हुनजो हिकिड़ो ॾाढो वॾो कारनामो आहे। ॿिया जेके कारनामा आहिनि उन्हनि में जीअं संथालॉजी में एतिरो सारो कमु करणु, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या ॿियनि हंधनि ते, ईअं ई जेको अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ में सिंधी निसाब लाइ जेको कमु थियो आहे उन में, छाकाणि त वाइस चांसलर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना हो, तंहिंजे करे उनजो अहम किरदारु रहियो, त उहो बि असां लाइ हिकिड़ो क़ाबिल फ़ख़्र उहो कमु आहे। ईअं ई ॿिया जेके लिसानियाती हवाले सां असांजा जेके अॼु महिमान आहिनि, जेके मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते, मुख़्तलिफ़ अहवालनि ते, मुख़्तलिफ़ रुखनि खां पासनि खां ॻाल्हाईंदा, यकीनन उहो सॼो जेको सो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो कमु आहे। तंहिंजे करे आउं फ़क़ति इहो मुख़्तसिर इहो चवंदुसि त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जंहिं अंदाज़ सां, जंहिं नमूने जो कमु कयो, असां जेके बि अॼु जा जेके अॼु जे दौर जा मुहक़क़ आहिनि या ॿोलीअ सां लसानियात आहे, सिंधी ॿोलीअ जी लसानियात जेका उन सां जेके दिलचस्पी रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे न फ़क़ति संदसि कम मां मदद वठणु घुरिजे, पर संदसि जेका वाट आहे उन ते वठी अॻिते हलणु घुरिजे। छाकाणि त हुन हिकिड़ी साइंटिफिक अंदाज़ असांखे मुतारफ़ करायो ऐं संदसि ई कमु अहिड़ो आहे जेको असां वठी अॻिते हली के सुठा नतीजा उहे हासिलु करे सघूं था। आउं सम्झां थो त हिन मौज़ूअ ते अञा वधीक जेके असां सां शामिलु माना वारा दानश्वर, अदीब, मुहक़क़ आहिनि, उहे ई ॻाल्हाईंदा। मां पहिरियों सवाल कयां थी डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब अव्हां सां, जीअं त अव्हां डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी ज़िंदगीअ जा मुख़्तलिफ़ रुख़ ॾिठा, त तव्हां मुख़्तलिफ़ जेके दौर ॾिठा ऐं उन्हनि जो कमु जेको हुयो, जेतिरा उहो कम सां सचा हुया, इहो सभु कुझु तव्हां ऑब्ज़र्व कयो, हिन जो मुशाहिदो कयो, इन जे बारे में असांखे अव्हां ॿुधायो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु जेको जीअं शख़्सियत जो नालो आहे, उनजे बारे में ॻाल्हाइण करणु तमामु ॾुखियो आहे, छो जो हुन जी तबियत खे असीं वेझो हुआसीं त सम्झी वियासीं, जेको उन जी तबियत में वेझो उन न हूंदो, उन जी तबियत खे सम्झण में मुश्किल थींदो, ऐं हुनजी ख़बर न पवंदी त केॾी महिल कावड़िजे थो या केॾी महिल ख़ुशि थिए थो। अलाना साहिब जी सभ खां वॾी जेका ख़ूबी असां ॾिठी, छा त मां अलाना साहिब जो सिंधी यूनिवर्सिटी में जॾहिं मूं दाख़िला वरिती 1963 में, त उन वक़्तु अलाना साहिबु लंडन मां स्कूल ऑफ ओरिएंटल एंड अफ्रीकन स्टडीज़ मां सिंधीअ में MA करे आयो, सिंधीअ में बल्कि लिंग्विस्टिक्स में ऐं फोनेटिक्स में। त उहो सब्जेक्ट हिकिड़ो नओं हो सिंधीअ लाइ, हिते असां वटि लिंग्विस्टिक्स में को माहिर मौजूदु कोन हो, ऐं अलाना साहिब खे जेको उस्ताद गाइड मिलियो हो सो हिकिड़ो वॾो माहिर लिंग्विस्ट हो, ऐं जंहिंजे करे अलाना साहिब खे पंहिंजी पढ़ाईअ में इल्म सां गॾु, अदब सां गॾु हुनखे ॿोली ऐं ॿोलीअ जा मख़रज, उन जे करे फिज़िक्स जा ऐं ॿिया साइंस जा केतिरा सब्जेक्ट पढ़णा पिया,
जंहिंमां ख़बर पए त इहे अखर निकिरनि किथां था, इहे विसरग छा आहिनि, न विसरग छा आहिनि, कहिड़ियूं क़ौमूं आहिनि जेके हे अखर चई सघनि थियूं, कहिड़ियूं नथी चवनि, दरावड़ी क़ौमूं हे नथी चई सघनि त ॿियूं क़ौमूं, त हुन वॾो हिकिड़ो इल्मु हासिलु कयो। असां वटि जॾहिं हिते अलाना साहिबु आयो ऐं पहुतो हैदराबाद में, त उन मां अख़बार में कमु कंदो हुयुसि, त शमशेर हैदरी बि असांजो हुते अख़बार में सीनियर हूंदो हो। उन हिकिड़ी तस्वीर ॾेई चए थी हीअ छापियो, हीअ ग़ुलाम अली अलाना आहे असांजो दोस्त, उहो अचे पियो इंग्लैंड बाइंदे करे। त उहा असां तस्वीर छापी 2 टे ॾींहं, हिकिड़े ॾींहुं चई त अलाना साहिबु अची विया आहे, हलो त मिलूंसि था। पोइ मुलाक़ात थी त मूंखे हिकदमि चई त काज़ी ख़ादिम हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंधी डिपार्टमेंट बंदि पियो आहे, इन खे खोलणो आहे। बहरहाल इहो सिंधी डिपार्टमेंट खुलियो, उन में पहिरियां दाख़िल थियासीं जेके शागिर्द उन वक़्त में ऑनर्स में, तंहिंमें अलाना साहिब जी हिकिड़ी सिस्टर इन लॉ हुई, जो मां हुउसि, 2 शागिर्द हुआसीं जेके दाख़िल थियासीं। ऐं पोइ अलाना साहिब थ्रू आउट मुंहिंजो कैरियर एमए ताईं मुंहिंजो उस्तादु रहियो। त उस्ताद जे हिसाब सां हू निहायत सख़्तगीर माण्हू हूंदो। पहिरीं ॻाल्हि त टाइम जो पाबंद, ऐं ॿी तबियत में एॾी सख़्ती हूंदी हुअसि जो जेका बर्दाश्त करे माण्हू निकितो त पोइ ख़बर पई त हिन मां केतिरो फ़ाइदो पियो असांखे पंहिंजे लाइफ में। पर मूं इहो फील कयो ऐं केतिरे दफ़ा ज़ाहिर बि कयुमि त अलाना साहिब खे बजाए सिंधीअ में प्रोफेसर करण जे लिंग्विस्टिक्स एंड फोनेटिक्स जो डिपार्टमेंट खोलियो वञे, त जीअं हिन मां अंग्रेज़ी वारा फ़ाइदो वठनि, फारसी वारा फ़ाइदो वठनि, अरबी वारा, उर्दू वारा, हिकिड़ो जनरल सब्जेक्ट आहे। पर असांजे चवण ते उन आवाज़ में एॾी ताक़त कान हुई, छोकी मूं अख़बार में ख़बरूं बि अहिड़े क़िस्म जूं छपायूं। अलाना साहिबु उस्ताद थी रहियो और तंहिंमें पंहिंजो लिंग्विस्टिक्स जो सब्जेक्ट न सिंधीअ में इंट्रोड्यूस करायो, ऐं उन ते उनजा पंहिंजा किताब मौजूदु आहिनि। ऐं तंहिंखां पोइ हुनखे सिंधी ॿोलीअ सां हिकिड़ो इश्क हो। तंहिं करे उन वक़्त में जंहिं वक़्तु इहा ॻाल्हि पियो करियां, हिते हिकिड़ा वॾा ॿोलीअ जे बारे में मसइला पैदा थी विया। ऐं ॿोलीअ जे बारे में किन चयो त या संस्कृत जा निकितल आहे, किन चयो अरबी मां निकितल आहे, किन चयो किथां। पोइ उते वरी हिकिड़ो ॿियो स्कूल ऑफ थाट पैदा थियो, जंहिं चयो त न इहा ॿोली पंहिंजी जॻह ते मौजूदु हुई, हाणे हीअ सूरत अची पहुती आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो त जॾहिं असीं चवंदा आहियूं सिंधी ॿोलीअ जे बारे में, त सिंधी ॿोलीअ जे बारे में ॻाल्हाइणु चाहियूं था या सिंध जी ॿोलीअ जे बारे में ॻाल्हाइणु चाहियूं था। सिंध जी ॿोली ॿी शइ आहे, सिंधी ॿोली ॿी शइ आहे। छो जो सिंधी ॿोली क़दीम आहे, सिंध जी जेका हीअ ॿोली आहे हीअ क़दीम न आहे। उहा क़दीम ॿोली अञा ताईं पढ़ी कान वई आहे, ऐं हीअ छो जो ॿाहिरां पढ़ी आया त हिननि उन ते रिसर्च कई। बहरहाल इहो हिकिड़ो वॾो मसइलो आहे। त अलाना साहिब खे मूं ॾिठो त टाइम जो पाबंद, पढ़ाई में पंहिंजी तयारी करे ईंदो ऐं महिनती ॾाढो हूंदो हो। अलाना साहिब सां मुंहिंजो जेतिरो वक़्तु ज़िंदगीअ में गॾु रहियासीं, ऐं बल्कि अलाना साहिब जी रिटायरमेंट खां पोइ बि 10 साल जेतिरो अलाना साहिबु तमामु एक्टिव हूंदो हो, त असां सॼे पाकिस्तान में गॾु वेंदा हुआसीं, कॉन्फ्रेंसिस में गॾु वेंदा हुआसीं, ऐं घणो करे असां रूममेट हूंदा हुआसीं, गॾु रहंदा हुआसीं। हा, राति जो ई असीं जॾहिं घुमी फिरी मोटंदा हुआसीं त हीउ माण्हू राति जो कमु वेठो कंदो, प्रूफ रीडिंग वेठो कंदो। हीउ एॾो महिनती माण्हू हो, पंहिंजे लिखणीअ खे तमामु घणी सीरियसनेस सां ॾिसंदो हो, ऐं अंग्रेज़ीअ में बि हिन जो लिखणु तमामु सुठो थी वियो, ख़ासि करे जेको सिंधी ॿोलीअ जो गुण बुनियादु ऐं ॿियूं नयूं नयूं आइडियाज़ जॾहिं ॾिबियूं हुयूं न। मां हिकिड़े भेरे हिकिड़ो किताबु वठी आयुसि, उहो इंसाइक्लोपीडिया ऑफ फ्रेंच लिटरेचर। ॾेखारियोमांसि, मुंहिंजी इंसाइक्लोपीडिया आहे फ्रेंच लिटरेचर जी, सिंधी लाइ छो न थी सघे? यकदमि चई हा, ऐं उन ते कमु करणु शुरू कयूं। पोइ अफ़सोस इहो आहे, हाणे उहा ॻाल्हि चवणु त न खपे असांखे हाणे, छो जो वक़्तु गुज़री चुको आहे। त अलाना साहिबु सिंधिया जी मां जॾहिं हलियो वियो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में वाइस चांसलर थी, त पुठियां जेके आया अथनि उहे किताब ई खाननि मां कढी फिराए छॾिया। जेकी किताब मां ॻोल्हे ॻोल्हे रशियन लिटरेचर जी इंसाइक्लोपीडिया, इंग्लिश लिटरेचर जी शॉर्ट इंसाइक्लोपीडिया हुयूं, उहे सभु फिराए छॾियूं। न त असां हिकिड़ी उहा क़ाइमु कंदासीं जंहिंजो पोइ नालो सिंधियाना बि पियो। इहो बुनियादु हिन जो इहो आहे, हिते को बि माण्हू न चई सघंदो त सिंधियाना को अचानक इहो बुनियादु पोइ हिन में एम एच पवर ऐं जवाहर ढूंढे साहिबु ऐं ॿिया माण्हू शामिलु थिया। त अलाना साहिब जो बुनियादी आइडिया हुई। मूं हिकिड़े भेरे चयोमांसि त सिंधी में कैसेट कहाणी कान्हे ॿारनि लाइ, किताबु जेको आहे सो ॿार नथा पढ़नि हींअर, ऐं ॿार कैसेट में वधीक दिलचस्पी वठनि था। त चई ठीकु आहे, कैसेट कहाणी लिखे केरु अख़बार में इश्तिहार ॾिनऊं त सिंधीअ में कैसेट कहाणियूं खपनि थियूं, लिखी ॾियो। ऐं एतिरनि इश्तिहारनि जे बावजूदि सिर्फ़ु मूं ई हिकिड़ी कैसेट कहाणी अलाना साहिब खे 3 हुन में स्टोरीज़ आहिनि उहे लिखी ॾिनियूं, जेके महताब चना, मुस्तफ़ा कुरैशी
ऐं रुखसाना चन्ना जी आवाज़ में ठाही वई। उहा पहिरीं कैसेट कहाणी आहे सिंधीअ जी जेका ठही पोइ केॾांहुं वई केॾांहुं न वई, दुकान ते रखी वई। पर अलाना साहिबु हर नई शइ जो उन ते कमु करण जी ऐं केतिरे भेरे हुनखे कन्विंस कबो हो त हीअ शइ थियणु खपे त यकदमि उन कम खे वठंदो ऐं उहो कमु करे हलाईंदो। हाणे खणी इल्मी कमु त अलाना साहिब चऊं घणो आहे, उन ते असांखे वॾो ॻाल्हाइणो पवंदो। पर ख़ासि जेका शख़्सी हुनजी ज़िंदगी त हीउ उहो माण्हू आहे, मूं पंहिंजी ज़िंदगीअ में काफ़ी वाइस चांसलर सां गॾु कमु कयो आहे, माना हिन इदारे में कमु कयो आहे। रज़ीउद्दीन सिद्दीकी साहिब खां वठी जेसिताईं मां नौकिरी कई त उन में जेके वाइस चांसलर रहिया तिन में अलाना साहिबु ऐं मौज़फ़ लक सिद्दीकी इहे पंहिंजे वक़्त जी पाबंदीअ ते टॉप थिया। यानी हिननि कॾहिं बि पंहिंजो यानी यूनिवर्सिटी खे घुसायो कोन, टाइम खां अॻे मौजूदु हूंदा ऐं टाइम खां पोइ ई देरि ताईं जेके ॿिया मसइला हूंदा उनखे हल कंदा। कॾहिं कॾहिं अलाना साहिबु मूंखे विहारे छॾींदो, पोइ आउं शाम चवंदासीं हाणे असांखे त चेल में सूर पइजी वियो, तव्हां त आदी थी विया आहियो हुन कमनि जा। चवंदो कमु आहे त पोइ पूरो करे उथिजे, अॼु जो कमु आहे अॼु थियणु खपे, सुभाणे न थिए। ऐं अहिड़े तरीक़े सां हिन माण्हू मां को माण्हू मायूस हिन करे न थींदो त हीअ पंहिंजी ऑफिस में मौजूदु हूंदा। उन खां पोइ अलाना साहिबु जेको अदब जी जेको कमु कयो आहे, हालांकि अदबी कमु हुन जेको ख़ासि उन वक़्तु उनजी तशहीर कान थी, न माण्हुनि जो ज़िक्र कयो, हाणे कनि था त उन मां हू निकिरी चुको, हू सॼो रिसर्च में अची वियो। ख़ासि करे तव्हां ॾिसो न हुन पंहिंजी हुनजी जेके हिन जा पंहिंजे कम्यूनिटी जा जेके गीत आहिनि, गिनान जे नाले सां जेके हू मज़हबी गीत आहिनि हुननि जा, त उन्हनि ते बि हुन रिसर्च कई आहे ऐं उहा रिसर्च बि तमामु नायाब नमूने सां उन कई आहे। हीअं अलाना साहिबु पंहिंजी ऑटोबायोग्राफी बि लिखी रहियो ऐं पोइ तव्हां इंसानी ज़िंदगी त का अनलिमिटेड त कान्हे, असीं टेम्पररी वक़्तु लाइ अचूं था, त उन में अलाना साहिबु पंहिंजो को बि वक़्तु बेकार ऐं ज़ाइ न विञायो। हिन कोशिशि कई त सिंधी अदब जे शागिर्दनि लाइ बि लिखां, सिंधी तारीख़ जे शौक़ीननि लाइ बि लिखां, आर्कियोलॉजी वारनि लाइ बि लिखां ऐं हर मौज़ूअ ते हिन पंहिंजो कलम खणण जी कोशिशि कई। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन इन कोशिशि जे बावजूदि एतिरा उन वक़्त में आलिम मौजूदु हुआ, तव्हांखे नाला वठो, डॉक्टर बलोच नबी खान बलोच हो, पीर सामनी लाजी साहिबु हो, डॉक्टर अब्दुल करीम संदिल हो ऐं ॿिया जेके ॿार मां उन्हनि जे विच में अची करे हिन पंहिंजो हिकिड़ो मुक़ामु ठाहियो ऐं उनजो ज़िक्र करण लाइ वरी हर मौज़ूअ ते अलॻि हिकिड़ो करण जी ज़रूरत आहे ऐं उनजो तज़किरो। बाक़ी अलाना साहिब जी पंहिंजी ज़ाती हैसियत में हुन इल्म ऐं अदब लाइ पंहिंजे पंहिंजो सॼो टाइम सॼो वक़्तु हुन इन ॾाई ऐं मुख़्तस करे छॾियो जो आख़िर वक़्त ताईं पंहिंजे घर में हू टाइप सिखियो ऐं टाइप ते कमु कंदो हो ऐं उहो किताब पाण छपाईंदो हो या ॾींदो हो इदारनि खे छपाए, पर कॾहिं बि माठ करे न वेठो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जूं ख़िदमतूं उन्हनि खे असां ख़राज तहसीन पेश करण जे लाइ अॼु हिते असां गॾु थिया आहियूं। असां सां प्रोफेसर इदरीस जतोई साहिबु गॾु आहिनि। तव्हां जीअं त अलाना साहिब जे तमामु वेझो बि रहिया आहियो ऐं इन खां अलावा खेनि सालनि खां कमु कंदे ॾिठो आहे। अलाना साहिब जी शख़्सियत हिकु अहिड़ी शख़्सियत हुई जंहिंमें हुननि जो वक़्त जी पाबंदी, कम सां मुहबत ऐं यकसू जी तमामु घणी हुननि जी ज़ात में हिकु कैफ़ियत महसूसु थींदी हुई त कहिड़ो बि हाल हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, पर हुननि जे कम जी रफ़्तार में का बि घटिताई असां महसूसु कोन कंदा हुआसीं। त ॿोली जे हवाले सां या लिसानियात जे हवाले सां जेको बि कमु ग़ुलाम अली अलाना साहिबु कयो, इन जे बारे में अॼु असां सां पंहिंजा वीचार वंडियो। डॉक्टर प्रोफेसर ग़ुलाम अली अलाना जे सिलसिले में हीअ जेको सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे हिन वबा जे ॾींहंनि में हीअ जेको सिलसिलो शुरू कयो आहे पंहिंजनि मुहसिननि, पंहिंजनि आलमनि, पंहिंजनि अदीबनि खे यादि करण जो, तमामु आम ऐं बहितर ॻाल्हि आहे त मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं हिन दौर में जेको पूरियो थियल आहे अहिड़नि आलमनि जो उहो सभिनीनि ताईं पहुचंदो। अॼु जंहिं शख़्सियत ते ख़ासि तरह तव्हां प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी ॻाल्हि कई ऐं उन जो लिसानियत जे हवाले सां जेको कमु आहे, हक़ीक़त में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे लिसानियत जे कम जे सिलसिले में हिकु दफ़ो सिराज मेमून साहिबु जेका किताब में लिखियो त अलाना साहिबु
ॿोली जे सिलसिले में जेको कमु कयो आहे उन मां लॻे थो त हू फ़नाफ़िल लिसान हुयो ऐं माना हू सॼो उन कम में लिसानियात जे सिलसिले में डॉक्टर साहब जेको आहे तमामु घणो कमु कयो आहे ऐं सिंध जे जिन आलमनि कमु कयो आहे उन में मिक़दार जे लिहाज़ सां बि ऐं पंहिंजे मयार जे लिहाज़ सां अलाना साहब बहितर कमु कयो आहे। अलाना साहब जो ख़ासि तौर ते शुरू में हुन जेके किताब लिखिया लिसानियात ते छाकाणि त हुनजी बुनियादी तहक़ीक़ जेका हुई MA लिंग्विस्टिक जेका हुन स्कूल ऑफ अफ्रीकन ओरिएंटल स्टडीज़ मां कई उहो बि हुनजो लिसानियात जो मौज़ू हो अरबिक एलिमेंट इन सिंधी लैंग्वेज। सिंधी में अरबी जो जेको अंसर आहे उन ते डॉक्टर साहब तहक़ीक़ कई ऐं उनखां पोइ जीअं ई पाण जेको आहे उतां वापसि आया त पहिरियों किताबु हुन सिंधी सूरत ख़ती ते जेको आहे किताबु डॉक्टर साहब लिखियो। त सिंधी सूरत ख़ती में किताब में हुन तमामु घणियूं शयूं जेको आहे बहस में आंदियूं उन में सिंधी रस्मुल ख़त खे बि ऐं सिंधी सूरत ख़ती जी जेका इर्तिका थी आहे उन ते तमामु घणो बहस कयो। इन लिहाज़ सां सूरत ख़ती हुजे सिंधी ॿोली जा लहजा हुजनि सिंधी सोतियात हुनजा किताब सिंधी सोतियात ते हुन कमु कयो सिंधी ग्रामर ते कमु कयो सिंधी ॿोली जे सिख्या ते हुन कमु कयो त हुनजो तमामु घणो कमु जेको आहे उहो सिंधी ॿोली जे हवाले सां मौजूदु आहे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बि हुनजा किताब छापे चुकी आहे ऐं ख़ासि तरह हुनजो किताब सोतियात बि सिंधी ॿोली अथॉरिटी छापियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हुनजो अहम किताब जेको आहे सिंधी ॿोली जे ग्रामर जे हवाले सां तशरीही ग्रामर बि डॉक्टर साहब जो जेको आहे न किताब आयो आहे। त डॉक्टर साहब सभिनी पासनि ते ॿोली जो माना को अहिड़ो पहलू न आहे जंहिं ते न लिखियो हुजे। सिंधी ॿोली जे बुण बुनियाद ते हुन कमु कयो हुनजो किताबु छपियो सिंधी ॿोली जो बुण बुनियाद सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी जेका लहजनि ते हुनजो जेको आहे न कमु थियल आहे उहो सिंधी ॿोली जूं जेके जाग्राफ़ी सरहदूं उहे हिननि जाग्राफ़ी सरहदुनि खां लिसानी सरहदूं तमामु घणियूं वसी आहिनि उन ते हुन सिंधी ॿोली जी लिसानी जाग्राफ़ी हेॾां मुल्तान ताईं हेॾां कच्छ काठियावाड़ ताईं हुन जेको सिंधी ॿोली जे ऐं ख़ुदि सिंध जे अंदरि जेके हुनजा लहजा आहिनि त उन ते डॉक्टर साहब कमु कयो। त डॉक्टर साहब जा इहे मुख़्तलिफ़ जेके पासा ॿोली जे हवाले सां कम जा आहिनि ऐं हू आख़िरी ज़िंदगी ताईं ॿोली जे सिलसिले में हू पाण खे सिंधी ॿोली जो फ़िदाई सॾाईंदो हो ऐं वाक़ई हुन पंहिंजे कम सां पंहिंजे अमल सां ऐं पंहिंजी महिनत सां पंहिंजो पाण खे सिंधी ॿोली जो हिकिड़ो फ़िदाई साबित कयो। सिंधी ॿोली जे लाइ लिखण सां गॾोगॾु अमली तरह बि हुन सिंधी ॿोली जे लाइ तमामु घणो कमु कयो। ख़ासि तौर ते जॾहिं शरीफ़ कमीशन सिंधी ॿोली जेके ज़रिए तालीम खे महदूद करण जी कोशिशि कई त उन में जेका तहरीक सिंधी ॿोली जे लाइ हली उन में डॉक्टर प्रोफेसर ग़ुलाम अली अलाना ख़ासि तौर ते सिंधी ज़बान सोसाइटी जेका ठही सिंधी उन में जेको आहे उन जा सेक्रेटरी पाण हुआ ऐं उन तहरीक जे सिलसिले में जेको कमु थियो उन जे ड्राफ्ट ठाहिण में पाण प्रोफेसर अल नवाज़ जतोई ऐं मखदूम अमीर अहमद ॿिया शामिलु रहिया त डॉक्टर साहब जो उन सिंधी ॿोली जे वजूद जे लाइ बका जे लाइ हमेशह कोशिशि रही। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में पाण कमु कयूं एज़ ए चेयरमैन जे सिंधी ॿोली लाइ। उनखां सवाइ जेको तव्हां ॻाल्हि कई त डॉक्टर साहब जो ख़ासि सिंधी ॿोली जे हवाले सां उनजो सिंधी ॿोली जे निसाब दर्सी किताबनि ऐं सिंधी ॿोली जी सिख्या जे हवाले सां तमामु अहम कमु रहियो आहे। शुरूआति खां वठी जॾहिं सिंधी ॿोली जे लाइ निसाब ठहणु शुरू थियो 1974 जे करिकुलम एक्ट खां पोइ जॾहिं सिंधी ॿोली जो निसाब ऐं ॿियनि मज़मून जा निसाब तयारु थियणु शुरू थिया तव्हां वक़्त खां वठी डॉक्टर अलाना साहब इन कम में शामिलु रहियो ऐं आपा डॉक्टर शम्स अब्बासी जॾहिं डायरेक्टर निसाब जी हुई सिंध जी त उन दौर खां वठी मोहम्मद बचल मेमून सां गॾु इमदाद हुसैनी साहब टेक्स्ट बुक बोर्ड मां हूंदो हुयो साले मोहम्मद शाह टेक्स्ट बुक बोर्ड मां हूंदो हो त इहे गॾिजी करे जेको आहे न सिंधी ॿोली जे निसाब ते कमु कयो 75 में 85 में। पर मूंखे ख़ासि तरह 2000 में जॾहिं खां आऊं ब्यूरो ऑफ करिकुलम ऐं टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जॉइन कयो त डॉक्टर साहब सां इहो मुसलसिल 20 साल हुन सां निसाब जे दर्सी किताबनि जी नज़रसानी जे सिलसिले में कमु करण जो मौक़ो मिलियो। डॉक्टर साहब इन सिलसिले में तमामु इंतिहाई महिनती ऐं तमामु हिकिड़ो पंहिंजी ॿोली सां कमिटेड ऐं तमामु गहरी निगाह रखंदड़ हिकिड़ी शख़्सियत हुई। पाण आख़िर ताईं बि यानी सन डिसंबर में लाॾाणो थियो
पर मार्च अप्रैल ताईं बि हू पंहिंजी लाइब्रेरी में त कमु कंदा हुआ, पर हुन सां गॾोगॾु आख़िर पंहिंजे बेडरूम ते बि हुन जेको आहे सिंधी ॿोली जे किताबनि जे सिलसिले में, निसाब जे सिलसिले में ऐं ग्रामर जे सिलसिले में कमु कयो ऐं तमामु महिनत सां कमु कंदो हो। जॾहिं बि असां हुनखे ड्राफ्ट पहिरीं मोकिलींदा हुआसीं, हू ड्राफ्ट ते पाण महीने जा महीना कमु कंदो हो। उनखां पोइ मीटिंग थींदी त उन गॾिजाणी जे दौरान मुसलसिल हू उन कम में जेको आहे पाण इन्वॉल्व रहंदो हो। सो सिंधी ॿोली जो जेका नओं निसाब तयारु थियो आहे उहो 2003 जो निसाब हुजे, उहो 2008 जो निसाब हुजे, उहो 2018 जो निसाब हुजे, या 2011-12 क्लास लाइ 2020 में जेको 19 में जेको निसाब तयारु थियो, इन्हनि सभिनी में डॉक्टर साहब जी रहनुमाई हूंदी हुई। ऐं डॉक्टर साहब न रुगो पाण महिनत कंदा हुआ, पर सॼी टीम जी महिनत में शामिलु उनखे कराईंदा हुआ ऐं उन सां गॾोगॾु उत्साह ॾींदा हुआ। जेको बि माण्हू का बि ॿोली जे सिलसिले में, निसाब जे सिलसिले में, किताबनि जे सिलसिले में ॻाल्हि कंदो हो त डॉक्टर साहब ऐं जेकॾहिं का बहितर ॻाल्हि कंदो हो त उनखे खुलियल नमूने सां उनखे मञता ॾींदा हुआ ऐं उनखे अॻिते रहनुमाई कंदा हुआ। त डॉक्टर साहब उन सां गॾोगॾु निसाब सां गॾोगॾु दर्सी किताबनि में ख़ासि तरह एराबनि जा मसइला हुजनि, सिंधी आवाज़नि जा मसइला हुजनि, सिंधी फोनेटिक्स जा मसइला हुजनि ऐं सिंधी ख़ासि तरह जेको आहे व्याकरणी बीहक आहे, सर्फ़ो नहव आहे ऐं मुख़्तलिफ़ तरजीही लफ़्ज़नि जूं सूरतूं आहिनि, उन्हनि सिलसिले में तमामु हिकिड़ो बेमिसाल अलाना साहब कमु कयो ऐं यकीननि हुनजो उहो कमु सदाईं असांजे लाइ हिकिड़ो जेको आहे न बुनियादु रहंदो, हिकिड़ो संगी मेल जी हैसियत रखे थो, जीअं अॻिते असीं वधी करे इन्हनि शयुनि खे बहितर कयूं ऐं उन जे बुनियाद ते अॻिते वधूं। हुनजे वञण सां त हिकिड़ो तमामु घणो जेको आहे सिंधी ॿोली जो नुक़सानु थियो आहे ऐं ख़ासि तरह असांजे सिंधी ॿोली जे जेको निसाब ऐं दर्सी किताबनि जे हवाले सां कमु हलंदो। सिख्या जे सिलसिले में बि, सिंधी ॿोली जे सिख्या जे सिलसिले में बि हू तमामु टीचर्स ट्रेनिंग में, ख़ासि तौर ते ओपन यूनिवर्सिटी में जेके टीचर्स ट्रेनिंग थियूं या सिंध जे अंदरि जेके टीचर्स ट्रेनिंग थियूं या ख़ुदि पब्लिक सर्विस कमीशन जेके सिंधी ॿोली जा सिख्या जा जेके इम्तिहान वरिता या उन्हनि जे इम्तिहान जे सिलसिले में, उन सिलसिले में पंहिंजा जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटियुनि जा 2 किताब, दर्सी किताब पहिरियों, दर्सी किताब ॿियो, सिंधी मौलम, दर्सी किताब रहनुमा टीचर्स गाइड, त इन क़िस्म जूं शयूं लिखियूं। 1972 जो जेकॾहिं ॿोली जो एक्ट जॾहिं आयो त उनखां पोइ ग़ैर मादरी ज़बान तौर ते सिंधी ॿोली जी सिख्या वारो पासो बि अहम हिकिड़ो पासो हुयो जंहिं ते कमु थियणु शुरू थियो ऐं ख़ासि तौर ते उर्दू ऐं सिंधी न ॻाल्हाईंदड़नि जे लाइ जेका सिंधी ॿोली जी सिख्या जे लाइ किताब तयारु कया, उनमें डॉक्टर अलाना साहब आसान सिंधी जा किताब, पहिरें जो चौथे जो किताब ऐं उन सां गॾोगॾु 9 जो किताब ऐं उन्हनि किताबनि जी नज़रसानी ऐं उन्हनि किताबनि जे लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ यूनिट लिखणु, सबक़ लिखणु। सो साईं तमामु इन असांजी कमेटी जा, ब्राह्मणशाला कमेटी जा 2000 खां वठी सिंध जी जेका सूबाई निसाब जी दर्सी किताबनि जी नज़रसानी कमेटी आहे उनजा चेयरमैन रहिया ऐं पाण उन सॼे अरसे जे दौरान हिकिड़ी रहनुमाई बि कयूं ऐं का ॻाल्हि ते जॾहिं बि का ॻाल्हि बुनियादी उसूली हूंदी हुई त उन ते पाण बीही बि वेंदा हुआ ऐं उन ॿोली जे सिलसिले में को बि हुन माण्हू कंप्रोमाइज़ करण लाइ साईं कॾहिं बि तयारु न हो ऐं ॿुधंदो सभु कंहिंखे हो, पर ॻाल्हि उहा कंदो हो जेका इल्मी हुजे, अकुली हुजे ऐं साइंसी हुजे। ख़ासि तौर ते आख़िर में जेको मार्च में साईं कमु कयो जॾहिं साईं बेड ते हुयो, डॉक्टर मोहम्मद मांझी बि असां सां गॾु हुयो, ॿिया बि असां साथी गॾु हुआसीं, त सिंधी ॿाराणे जे सिलसिले में कुझु माण्हुनि सिंधी ॿाराणे में तब्दीलियूं चाहियूं त उन ते हुन तमामु घणो जेको आहे कमु कयो ऐं लिखी बि ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु हुन पंहिंजी कमेटी में खुलियल नमूने सां चयो त सिंधी ॿाराणो जेको सिंध में ठहियलु आहे उहो हिकिड़ो ॾाढो साइंटिफिक बुनियादनि ते, उन में जेका सर्फ़ न व्याकरणी बीहक आहे, उनजो जेको साइंटिफिक अप्रोच आहे उनखे तब्दील करण लाइ साईं बिल्कुलु चयो त जेके ॿियूं शयूं मुतबादिल अचनि थियूं उहे ॾाढियूं ग़ैर मयारियूं आहिनि, उनखे कंहिं सूरत में क़बूल न करणु खपे। उनमें वाधक जी तरमीम में बहितरी जी गुंजाइश रहे थी, पर उन सिलसिले में पाण आख़िर ताईं उन बिस्तरे ते वेही बि उन शइ खे बहितर कयूं ऐं पंहिंजो त अलाना साहब तमामु घणपासाई शख़्सियत आहे। उनजा सिंधी ॿोली जे सिलसिले में, सिख्या जे सिलसिले में, निसाब जे सिलसिले में, दर्सी किताबनि जे सिलसिले में तमामु घणो वसी कमु आहे। उन ते जेतिरी रोशनी विझे उहा मुख़्तसिर आहे। मुंहिंजो उस्ताद साईं डॉक्टर गुलाम अली अलाना। मूं ही हिकिड़ो नंढड़ो तासुर लिखियो आहे जेको तव्हांजे अॻियां पेश करियां थी। मोहतरम प्रोफेसर डॉक्टर गुलाम अली अलाना मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो मेंटोर, मुंहिंजो वॾो भाउ हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो।
उन जो सदमो अहिड़ो हो जो चाहींदे बि न कुझु लिखी सघियसि ऐं न ॻाल्हाए सघियसि। सिंध में नाले में त केतिरा ई माण्हू आलिम, स्कॉलर या दानिश्वर सॾिबा आहिनि, पर सच त इहो आहे त असुल सचा पचा जेन्युइन आलिम ऐं स्कॉलर आङुरियुनि ते ॻणण जेतिरा बि कोन आहिनि, ऐं जेके आहिनि उन्हनि में अलाना साहब सरे फ़हरिस्त आहे। ऐं संदसि लाइ माज़ीअ जो सीगो इन करे कान थी इस्तेमालु करियां जो हू पंहिंजो एतिरो वॾो इल्मी ख़ज़ानो एतिरे वॾे तादाद ऐं मियार में छॾे वियो आहे जेको खेसि हमेशह ज़िंदा रखंदो। सिंधीअ में केतिरा ई अदीब, शाइर ऐं ॿियनि मज़मूननि जा लेखक आहिनि, पर लिसानियात ख़ासि करे ॿोलीअ जी साख़्त ऐं जोड़जक खे सम्झण या उन ते लिखण वारा तमामु घटि आहिनि। अलाना साहब वाहिद स्कॉलर आहे जंहिं सिंध जो पहिरियों बाक़ाइदे सनद याफ़्ता माहिर लिसानियात चई सघिजे थो। इन मौज़ूअ ते संदसि आलमाना किताब बेबहा आहिनि जिन में इल्म सौतियात, सूरत ख़ती, लिसानी जाग्राफ़ी, व्याकरण या ग्रामर ऐं तारीख़ी लिसानियात में ॿोलियुनि जी तारीख़ जे हवाले सां सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति लिखियलु किताब सिंधी ॿोली ऐं अदब जो वॾो सरमायो आहिनि। इन्हनि मौज़ूअनि ते अॼु ॾींहं ताईं को बि ॿियो आलिम अहिड़े नमूने लिखी कोन सघियो आहे जीअं पाण लिखियो अथसि, ऐं ॼण त हुन खेसि जेकी सम्झ में आयो आहे उन मां असांखे हिकिड़ो गस घड़े ॾिनो आहे जंहिं ते ईंदड़ नसलनि जा मुहक़िक़ तहक़ीक़ करे सघनि। मोहतरम डॉक्टर साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1968 में सिंध यूनिवर्सिटी में दाख़िला जे वक़्तु थी त लाॻीतो 50 साल यानी पूरी अधु सदी राब्तो रहियो ऐं हुन हर क़दम ते मुंहिंजी रहनुमाई कई। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्द तोड़े उस्ताद जी हैसियत में कलीग तौर हुन सां मुलाक़ातूं रहियूं। कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में या शाह लतीफ़ चेयर में हुअसि त बि खांसि रहनुमाई वठंदी हुअसि। चेयर में त हू 10 साल एडवाइज़री कमेटीअ जे मेंबर तौरु क़ीमती सलाहूं मशवरा ॾींदो हो। क्लासिकी शाइरनि जी लुग़त हुजे या शाह लतीफ़ जी इंसाइक्लोपीडिया, इहे ॿई कॉन्सेप्ट संदसि ॾिनल हुआ जिन ते मूं कमु कयो। चेयर जे हर सेमिनार ऐं कॉन्फ्रेंस में शामिलु रहंदो हो ऐं स्टेज ते बि मुंहिंजी ऐं मुंहिंजे कम जी एतिरी त तारीफ़ कंदो हो जो आउं शर्मिंदा पई थींदी हुअसि, पर उन सां घणो हौसलो बि मिलंदो हुअमि। वरी जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में मुक़ररु थियसि त ॼण हिकु सूंहें वांगुरु सूंहप जा ॾस ॾींदो हो ऐं अथॉरिटी में पाण चेयरमैन रहण करे उतां जा मामला ऐं मसइला न सिर्फ़ु सम्झाईंदो हो बल्कि बोर्ड मेंबर जी हैसियत में साईं मोहम्मद इब्राहिम जोए सां गॾिजी उन्हनि खे हल करण लाइ कोशां रहंदो हो। ऐं जेकॾहिं को अजाई तनक़ीद बि कंदो हो त इहे ॿई आलिम मुंहिंजी ढाल बणिजी वेंदा हुआ ऐं जॾहिं मूंखे डिप्रेस ॾिसंदा हुआ त सम्झाईंदा बि हुआ त बाबला कमु कबो त तनक़ीद बि थींदी, कमु कबो ई कोन त तनक़ीद कीअं थींदी। ईअं सम्झ त इहा तुंहिंजी कम जी मञता आहे जेका तोखे तारीख़ में जीआरींदी, छो त वक़्तु गुज़रण सां शयुनि जी छंड छाण थींदी ऐं खरे खोटे में फ़र्क़ु ज़ाहिर थी पवंदो। तूं पंहिंजो कमु कंदी रहो, बाक़ी वक़्त ते छॾे ॾे। भला किथे आहिनि अहिड़ा माण्हू अॼु असांजी सिंध में जेके पाण खां नंढनि जी ईअं हिमत अफ़ज़ाई कनि ऐं उन्हनि जा भरजला थी बीहनि। सो अॼु आऊं सिंध जे हिन तमामु वॾे आलिम ऐं स्कॉलर खे ख़िराज तहसीन थी पेश करियां जंहिं सिंधी ॿोलीअ लाइ पंहिंजी पूरी हयाती अर्पे छॾी ऐं हिकु मिसाल क़ाइमु करे ॾिनो जंहिं ते असां ऐं तव्हांखे गौर ऐं फ़िक्र करे नई तहक़ीक़ ऐं तनक़ीदी शऊर ज़रिए साइंसी सोच सां अमल करणो आहे। शाल अल्लाह साईं खे जन्नत में जायूं ॾे, आमीन। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंध जो उहो सपूत ऐं स्कॉलर थी गुज़रियो आहे जंहिं सिंधी ॿोली, लिसानियात ऐं ते तमामु वॾो कमु कयो आहे ऐं हू इदारा साज़ शख़्सियत बि रहियो आहे। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना अलहने नाले हिकिड़े हारीअ जो पुटु हो जेको तड़ ख़्वाजा जे ॻोठ जो रवासी हो। 1930 धारे हुनजो जनमु थियो ऐं उहो पोरियत हारीअ जो पुटु कीअं पढ़ियो हुनजी ज़िंदगीअ ते नज़र थी विझे त माण्हू खे हैरत वठे थी। टंडे मोहम्मद ख़ान जो मोहब अली ख़्वाजा
उन हिन जे वालिद खे चयो त हिन छोकिरे खे मूं ॾे मोकिल त मां हिनखे पढ़ायां। हू उन जे बंगले ते रहंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं मोहम्मद ख्वाजा ॾिसे त हीउ नौजवान छोकिरो गिटीअ में फानोस हेठां वेठो पढ़े। हुन खां पुछे त ईअं छो? चईसि तव्हांजो मुलाज़िम जेके नौकर आहिनि उहे चवनि था त तूं राति जो देरि ताईं पढ़ींदो, बत्ती ॿरंदी रहे थी, असांजी निंड फिटी थी वञे, इन करे आउं फानोस हेठां अची पढ़ां थो। उन ई वक़्तु हुनखे गाॾीअ में विहारियईं ऐं घर वठी आयो। माउ खे चयईं त हीउ ॿारु अॼु खां पोइ घर में रहंदो ऐं हिन घर जो फ़र्ज़ु थी पलबो। पोइ उनजी घरवारी जेका आई उनखे ॾाढी सकीना सॾींदो हो। उहा हिन खां रोज़ानो अख़बार पढ़ाईंदी हुई ऐं उनजे नियाणियुनि सां गॾिजी ही वॾो पलियो टंडे मोहम्मद ख़ान में पढ़ियो। उनखां पोइ वरी NGA वई हाई स्कूल कराचीअ में इस्माइली जेको पीर आहे उनजी स्कॉलरशिप सां पढ़ियो ऐं पोइ ईअं उन मैट्रिक कई। मैट्रिक खां पोइ हैदराबाद में उस्ताद थियो। वरी BA कयईं। BA खां पोइ लेक्चरर थियो। वरी छटे जे हाई स्कूल में 2 साल खनि रहियो। उन खां पोइ 58 में सिंध यूनिवर्सिटीअ में सिंधीअ जो लेक्चरर थियो। 63 में हुन लिंग्विस्टिक ऐं जेका लैंग्वेज ऐं लिंग्विस्टिक फोनेटिक्स ऐं लिंग्विस्टिक ते इंग्लैंड मां MA कई ऐं उहा बि तव्हांखे हैरत लॻंदी त इस्माइली बुज़ुर्गनि जे स्कॉलरशिप ते हुन हासिलु कई। उनखां पोइ सिंधालाजी जो डायरेक्टर थियो। सिंध यूनिवर्सिटी ऐं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर रहियो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन रहियो। अलाना साहिबु चवंदो मूं ज़िंदगी में 3 इश्क कया, हिकिड़ो सिंधालाजीअ सां ऐं सिंधालाजी खे अलाना जीअं ठाहियो, यानी पहिरीं सिंधालाजी 8 बाय 8 जे कमरे में ओल्ड कैंपस में हैदराबाद में हूंदी, जेके 72 में लिसानी फसादनि दौरान बाहि ॾिनी वई। पोइ हिकिड़े भेरे ज़ुल्फ़कार अली भुट्टो आयो ऐं अलाना साहिबु उनजे हलो अखियुनि में ॻोढ़ हाणे चयो त हीउ जेको सिंध शनासीअ जो इदारो सो सड़ी वियो आहे। त हुन अलाना खे चयो तोखे वॾी इमारत ॾींदासूं ऐं पोइ जेका मौजूदा इंस्टीट्यूट ऑफ सिंधालाजी आहे इहा इमारत जुड़ी। माना अलाना साहिबु इन इदारे खे माली बणिजी पालियो ऐं तंहिं करे हुनजो पहिरियों प्यारु सिंधालाजी हो ऐं ॿियो हिन जो प्यारु अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी हो। अॼु बि तव्हां अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ में वञो, पटे वाले खां वठी ऑफिसर ताईं सभई अलाना साहिब जी तव्हांखे तारीफ़। हिन अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी खे पूरे पाकिस्तान में फैलायो। गिलगित खां वठी जेके बि कोहिस्तान ऐं इलाइक़नि में उते वञी हिन शाखूं खोलियूं, उते पढ़ाईअ जा माना सेंटर खोलिया। मुल्तान जिते किथे ऐं हिकिड़े भेरे अलाना साहिब सां मुल्तान में वियुसि त विख विख ते हुनजी आजियां कई वई। अलाना साहिबु इदारा साज़ शख़्सियत हो। सिंधालाजी ठाहीं, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ठाहीं। उनखां पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में हुनजो जेको 3 साल दौर आहे ऐं मूंखे ख़ुशनसीब आहियां जो मूंखे अलाना साहिब सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। अलाना साहिबु सख़्तु क़िस्म जो एडमिनिस्ट्रेटर हो। हू ऑफिस में हिकिड़े ज़रे जी बि ग़लती बर्दाश्त न कंदो हो। टाइम ते को मुलाज़िम न आयो सस्पेंड करे छॾींदो हो। पर साॻे अलाना खे जॾहिं असीं इदारे खां ॿाहिरि ॾिसंदा हुआसीं त हू शफ़ीक पीउ वांगुरु हूंदो हो। हिकिड़े भेरे मां अदल सुमरो ऐं अयाज़ गुल अलाना साहिब सां गॾु बहावलपुर यूनिवर्सिटी वियासीं। नई यूनिवर्सिटी, उन जा कमरा रहाइशी कमरा एॾा सादा हुआ। वाइस चांसलर जो हिकिड़ो कमिरो हो। अलाना साहिब खे चयो त हीअ साईं तव्हांजे लाइ, बाक़ी महिमाननि खे। अलाना चयो त मूंसां गॾु जेके 3 महिमान आहिनि उहे बि सम्झो त मूं वांगुरु वाइस चांसलर आहिनि, तंहिं करे असां चइनी की हिकु जहिड़ी रहाइश खपंदी। पोइ हुननि असांखे 2 हिक जहिड़ा कमरा ॾिना। मां अलाना साहिब सां अदल ऐं अयाज़ गुल
अलाना साहब यानी तव्हांखे हैरत लॻंदी, सुबुह जो सवेल उथंदो, बूट पॉलिश पाण कंदो, शेव पंहिंजी पाण कंदो, जेकॾहिं कमीस जो को बटन टुटल हूंदो त सुई सघूं साण हूंदी हुअसि, त माना हू माना हर कमु पाण कंदो हो। ऐं जॾहिं इदारे में ईंदो हो, नंढे खां नंढो माण्हू बि घुमणु ईंदो हो त अलाना साहब उन में ऐब न सम्झंदो, उन सां गॾिजी उनखे घुमाईंदो हो, इदारे जा मुख़्तलिफ़ शोभा घुमाईंदो हो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर बलोच साहब जे वक़्त में शुरू थी, पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में ही ऑडिटोरियम, ही लाइब्रेरियूं, ही कमेटी रूम, ही गोदाम, ही स्टूडियो जेको बाद में स्टूडियो में तब्दील थी वियो डॉक्टर फामीदा जे वक़्त में, इहे सभु अलाना साहब जोड़ा आहे। अलाना साहब जूं अञा रिथाऊं, मुलाज़िमनि लाइ क्वार्टर ऐं लाइब्रेरी जी जुदा इमारत, पर ख़बर न आहे त पोयनि चेयरमैननि या मथी इंतिज़ामिया उहे अलाना साहब जूं रिथूं छो न पूरियूं थियूं। अलाना साहब हिकिड़ा ख़्वाब छॾिया हुआ, हिकिड़ा अधूरा कमु छॾिया जेके डॉक्टर फामीदा हुसैन अची पूरो कयो। यानी मुलाज़िमनि खे का बि सिक्योरिटी कान हुई, न पेंशन हुई, न ग्रेजुएटी हुई, उहे सभु क़ाइदा डॉक्टर फामीदा जे वक़्त में पूरा थिया। अलाना साहब एंडोमेंट फंड रखियो जेको 50 लखनि खां पोइ वधी 1 करोड़ ताईं पहुतो। अलाना साहब जे वञण खां पोइ हिकिड़े वॾे अरसे ताईं उहो करोड़ मां बि घटिजी वियो। पोइ वरी डॉक्टर फामीदा उनखे 10 करोड़नि ते, पोइ हींअर मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो 15-20 करोड़नि ते पुॼी वञणु खपे। पेंशन जो एंडोमेंट फंड आहे, त इहो सभु अलाना साहब जूं। अलाना साहब जो ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो पंहिंजो नज़रियो हो। सिंध में 2 माण्हू आहिनि, 3 माण्हू जिन खे ॿोलीअ बाबति पंहिंजो नुक़्ते नज़र हो। न त सिंधी ॿोलीअ लाइ आम तरह चयो वेंदो हो त संस्कृत मां फुटी निकिती आहे, वराचट उपभरनिश मां निकिती आहे, बेरूमल खां वठी कलीज बेग खां वठी दाऊद पोटे ताईं उहो हिकिड़ो जेको नुक़्ते नज़र उहो हलंदो पियो आयो, ऐं किशन चंद जेटले खां वठी अलाना साहब डॉक्टर बलोच साहब हिकिड़ो नओं नुक़्ते नज़र ॾिनो त सिंधी जेका सामी सतह जी ॿोली आहे, जिन तां आख़िरी ज़िंदगीअ में हुन पाण खे तब्दील कयो। पर हिकिड़ो उनजो हिकिड़ो नुक़्ते नज़र हो ॿोलीअ जे सिलसिले में, ऐं हुन अरबी ऐं इन क़िस्म जी ॿोलियुनि सां उनजो रिश्तो ॻंढण जी कोशिशि कई। पर अलाना साहब उन सां इख़्तिलाफ़ रखंदे ॿुधायो त सिंधी प्रोटो ड्राविडियन लैंग्वेज आहे, ऐं उन में ख़ुसूसन हुनजो चवणो हो त हिन ख़िते जी अवाइली ज़बान आहे जेका सेंधवी, सिंधवी, पोइ सिंधी थी। ऐं टियों आलिम आहे सिराज मेमून, जंहिं क्लियर इहा ॻाल्हि कई त सिंधी हिन ख़िते जी पंहिंजी आबाई ॿोली आहे, उहा न संस्कृत मां ॼाई आहे, न ई उन कंहिं ॿी संस्कृत खे ॼणियो आहे, उहा ख़ुदि मुख़्तियार हितां जी ॿोली हुई। ऐं हुन अलाना साहब जे इन राय खे क़बूल कंदे अलाना साहब खे राय चयो त तव्हां उनखे कंहिं तूरानी पुराणी ॿोलीअ मां सेंधवी, सिंधवी न, पर उहा सिंधी हुई। उन वक़्तु बि सिंधी हुई, अॼु बि सिंधी आहे, ऐं उन जी शिकिलियूं भले तब्दील थींदियूं आहिनि। त सिराज ऐं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना उहे सिंधी आलिम हुआ जिन सिंधी ॿोलीअ जी ओरिजिन ऐं ग्रोथ बाबति हिकिड़ो अहिड़ो नुक़्ता नज़र ॾिनो जेको अॻिते हली ॿियनि खे बि क़बूल करणो पियो। मूंखे यादि आहे त सिंध म्यूज़ियम में हिकिड़ी ॿोलीअ जी कॉन्फ्रेंस हुई, सिराज डॉक्टर नबी बख्श बलोच जे पेरनि ते हथु रखी मिलियो, ऐं डॉक्टर बलोच साहब पुठी ठपरे चयसि नौजवान अॼु आऊं बि तोहारे नुक़्ते नज़र ते बीठो आहियां त सिंधी हिन ख़िते जी आबाई ॿोली आहे। ॿियूं जेके बि हितां जूं ॿोलियूं आहिनि उहे सिंधीअ खां पोइ जूं ॿोलियूं आहिनि। उहा न प्राकृत मां निकिती आहे, न संस्कृत मां निकिती आहे, पर उहा निजी हिन धरतीअ जी पंहिंजी ॿोली आहे। त अलाना साहब ॿोलीअ जे हवाले सां तमामु घणा कया। सिंधी ॿोलीअ जो बुनियादु, सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफ़ी, सिंधी ॿोलीअ जो अभ्यास, सिंधी ॿोलीअ जी इर्तिका, आलमी ऐं बैन अल-अक़वामी तनाज़ुर में सिंधी ॿोली जो अभ्यास, ग्रोथ एंड ओरिजिन ऑफ सिंधी लैंग्वेज, पेपर्स ऑन सिंधी लैंग्वेज एंड लिंग्विस्टिक, एवोल्यूशन ऑफ सिंधी लैंग्वेज,
को सिंधी सोतियात, सिंधी सूरत ख़ती, त इहे समूरा किताब सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ऐं सम्झां थो सभ खां वॾो कमु। मतिलबु डॉक्टर बलोच जो सिंधी ॿोली अदब जो किताबु हिकिड़ो ई आहे, या सिंधी ॿोलीअ जी तारीख़ सिराज जो हिकिड़ो किताबु, ॿियो हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज आहे। पर अलाना साहब वाहिद माण्हू आहे जंहिंजा एतिरा किताब आहिनि। जॾहिं इंडिया में खोड़ आहिनि, पर असांजा जिन ॿोलीअ ते कमु, लीलो रुचंदाणी आहे, ख़ूबचंदाणी आहे, दासवाणी आहे, परचाणी आहे, ॿियनि ॿोलीअ ते कमु कयो आहे। पर अलाना वाहिद आलिम आहे। ऐं ॿियो सिराज, जिन साइंसी हवाले सां आस्को पारपोला ऐं ॿिया जेके फिनलैंड जा स्कॉलर आहिनि, रशियन स्कॉलर आहिनि, उन्हनि जे तहक़ीक़ खे, इंडियन स्कॉलर्स जी तहक़ीक़ खे आॾो रखी सिंधी ॿोलीअ बाबति हिकिड़ा पंहिंजा मफ़रूज़ा या भाया घड़े ऐं ॿुधायो आहे त सिंधी केॾी क़दीम आहे। ऐं जंहिं कम खे वरी ॿियनि जेको माहिरनि जो ॿाहिरियों कमु आहे उनखे वरी अता मोहम्मद बम्बरे साहिबु अॻिते वधायो। त अलाना साहिबु इन खां सवाइ सिंधी अदब ऐं ज़ुबान, अदब और ज़ुबान उर्दू में किताब लिखी, अदबी वर्सो सिंधीअ में किताब आहे, सिंधी एन इंट्रोडक्शन ऑफ सिंधी लिटरेचर एंड कल्चर, सिंधी लिटरेचर एंड कल्चर एट अ ग्लांस, सिंधी कल्चर एंड सोसाइटी, अंग्रेज़ीअ में किताब लिखिया अथई। उनखां सवाइ अलाना साहिब जेको अहम किताबु आहे गिनान शनासी, यानी सूमरनि जे दौर जा जेके गिनान आहिनि, पीर सदरुद्दीन जो, पीर शम्स सब्ज़वारी जो, उन्हनि गिनाननि ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे अलाना साहिबु। ऐं जेको सिंध जी तारीख़ में जंहिंखां असांजा आलिम डिॼंदा रहिया, माना यानी सिंधी गाहुनि खां अॻे, सिंधी काज़ी काज़नि या इन्हनि खां पहिरीं जेको शाइरीअ जो असांजो अहम ज़ख़ीरो हो, उहो छाकाणि त इस्माइली बुज़ुर्गनि जो हो, उन करे असांजे आलमनि मसलकनि जे करे उनखे सिंधी शहर जे ज़ख़ीरे में न पिए आंदो। पर अलाना वाहिद माण्हू आहे जंहिं नरगो लाड़ जी अदबी तारीख़ जॾहिं जेका PhD कई। ऐं आउं इहा बि ॻाल्हि ॿुधायां त अलाना साहिबु उहो पहिरियों शख़्स आहे जंहिं सिंधी अदब ते सॼी दुनिया अंदरि पहिरीं PhD कई आहे। इहा मुंहिंजी दावा आहे, छाकाणि शालतीअ में PhD अॻे थी चुकी आहे। मिसाल H.T. सोले 40 में कई, या 23 में गुरबख्शाणीअ PhD कई, पर उहो माना सिंधीअ ते न हुई। सिंधी अदब ते पहिरीं PhD 71 में अलाना साहिबु कई आहे। हिंद सिंध दुनिया अंदरि पहिरीं PhD आहे सिंधी अदब ते। पर अलाना साहिब खे उन PhD करण लाइ 14 साल लोड़णो पियो, जो जिजी दुरेशावार साईं GM से बि ख़त लिखियो त ऐं सिंध यूनिवर्सिटी में PhD न कंदुसि, जिते अलाना जहिड़े आलम खे 14 सालनि ताईं PhD करणु न ॾिनी वई। ऐं पोइ ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जे दौर में जॾहिं दरवाज़ा खुलिया, अलामा कासमी साहिबु ऐं पीर हुसामुद्दीन राशिदीअ जहिड़ा आलिम PhD मुक़ररु कया विया, तॾहिं अलाना 1971 में कासमी साहिब जे रहनुमाईअ में PhD कई। अलाना साहिबु 40 खां 45 किताब लिखिया आहिनि सिंधी ॿोली, अदब, लिटरेचर ऐं ॿियनि मौज़ूअनि ते। ऐं उन्हनि किताबनि जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे, इस्माइली मूवमेंट इन सिंध, मुल्तान ऐं गुजरात। इहो किताबु अलाना साहिब जो बैन अल-अक़वामी मयार जो किताबु आहे। अलाना साहिब जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सिंधाला जी ठाही, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ठाही, ऐं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ठाही। हू हिकिड़ो इदारा साज़ शख़्सियत हो। हिननि इदारनि लाइ बाक़ाइदे डॉक्यूमेंट लिखिया, ऐं हीउ जिते बि वियो, जंहिं बि इदारे में वियो, त हू ॼाणू माण्हुनि खे पाण सां वठी आयो। ऐं उन्हनि जे ज़रिए हुन नवां माना कोर्स मुतारिफ़ कराया, यानी डिस्टेंस कोर्स जेको अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी। अॼु अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जंहिं वर्चुअल यूनिवर्सिटीअ ॾांहुं वञी रही आहे, इहे सभु कुझु अलाना जा तसवुर आहे। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में कंप्यूटिंग सिस्टम खे मुतारिफ़ करण वारो अलाना साहिबु हो। ऐं सम्झां थो जेकॾहिं हिन वक़्तु हुजे हा त हिते असांजी जेका अब्दुल माजिद जेको
भुरगड़ी इंस्टीट्यूट है वो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी के अंडर में, हींअर कल्चर के अंडर में, असांखे उन में को भी इख़्तिलाफ़ ना है, पर उते जेको इंचार्ज है उन उहो आज़ाद कोन्हे, अकेलो आहे, उनखे टीम कान्हे, पर अथॉरिटीअ में हुजे हा त उनखे टीम मिले हा ऐं सिंधी ॿोलीअ बाबति उहो कमु थी वञे हा जेको अॼु थी रहियो आहे। त अलामा अलाना साहब जहिड़ा आलिम तमामु घटि पैदा थींदा आहिनि। सचपच अलाना साहब जे वञण खां पोइ सिंध इल्मी हवाले सां ग़रीब थी वई आहे ऐं अलाना साहब जहिड़ा माण्हू, अलाना साहब जहिड़ा आलिम सदियुनि खां पोइ थींदा आहिनि ऐं वेंदा आहिनि त सदियुनि खे वैरान करे वेंदा आहिनि। ऐं सचपच अलाना साहब जहिड़ा माण्हू, मोहम्मद इब्राहिम जो जहिड़ा माण्हू, सिराज जहिड़ा माण्हू, डॉक्टर फमीदा हुसैन जहिड़ा माण्हू, डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो थोराइतो हा जो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे सिलसिले में ॻाल्हि ॿोल लाइ मूंखे ॿियनि आलमनि सां गॾु घुरायो वियो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी लिखियल किताब PhD जी थीसिस लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ जो जाइज़ो। प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंध जी तारीख़, पाकिस्तानी अदबियात जो मशहूर आलिम, दानिश्वर, सिंधी लिसानियात जो माहिर, हिकु उस्ताद, माहिर तालीमदान ऐं बाउसूल बयानतदार मुंतज़िम रहियो आहे। पाण सिंध यूनिवर्सिटी जा प्रोफेसर एम्बेडर्स आहिनि। खेनि सिंध खां सवाइ पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि, भारत ऐं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में सिंधी लिसानियात, लतीफ़ शनासी, गिनान शनासी, सिंधी सकाफ़त तारीख़, सिंधी इल्म अदब खां अलावा आसार क़दीमा, आर्काइव्स, साइंस लाइब्रेरी जे इल्म जो ॼाण मञियो वञे थो। डॉक्टर अलाना 15 मार्च 1930 में ठटे ज़िले जे जाती तालके जे हिकु वॾे ॻोठ तरख्वाजा में हिकु ग़रीब हारी अलादीने जे घर में पैदा थियो। पाण तालीम पंहिंजे ॻोठ मीरपुर बठोरे, टिनो मोहम्मद खान, कराची ऐं हैदराबाद मां हासिल कया। डॉक्टर अलाना हिकु माहिर तालीम जी हैसियत सां सुञातो वञे थो। पाण ट्रेनिंग कॉलेज, सिटी कॉलेज, सिंध यूनिवर्सिटी में हिकु महिनती ऐं माहिर उस्ताद जी हैसियत में ऐं सिंधी शोबे सिंध यूनिवर्सिटी में चेयरमैन, डीन फैकल्टी ऑफ आर्ट्स सिंध यूनिवर्सिटी ऐं इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जा डायरेक्टर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर जे उहिदे ते हिकु महिनत, जफ़ाकश ऐं ईमानदार मुंतज़िम रहिया। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ में 65 खां मथे किताब लिखिया आहिनि ऐं उन खां सवाइ सवनि जे तइदाद में मज़मून, मक़ाला, मुक़दमा, पेश लफ़्ज़, तासरात वग़ैरह भरपूर नमूने जा लिखिया आहिनि। डॉक्टर अलाना सिंध यूनिवर्सिटी मां PhD जे तहक़ीक़ी कम लाइ लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ जे उनवान ते अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जी रहबरी में 1971 में PhD जी डिग्री, डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। पाण सिंधी ॿोली ऐं अदब जा पहिरियां PhD स्कॉलर हुआ। डॉक्टर अब्दुल गफूर मेमन साहब संदन बारे में लिखियो आहे त ही पहिरियों ख़ुशि नसीब आहे जंहिं लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ जे उनवान सां डॉक्टरेट जी डिग्री हासिल करे वरिती आहे। डॉक्टर साहब जी PhD करण सां ॿियनि आलिमनि, अदीबनि ऐं उस्तादनि जी PhD जी डिग्री हासिल करण लाइ राह हमवार थी ऐं पाण केतिरनि ई स्कॉलरनि जा निगरान बि मुक़ररु थिया। लाड़ जी अदबी ऐं सकाफ़ती तारीख़ में लाड़ जी तारीख़, सिंध जी सकाफ़त, लाड़ जी जाग्राफ़ी हालतुनि ऐं माण्हुनि ऐं सननि गुज़र माश, खाधे खुराक, रीतुनि रस्मुनि, किर्त, तोड़े धंधनि ऐं अदब जो मुतालो पेश कयल आहे। पाण हिन थीसिस जे मुक़दमे में लिखनि था त हिन थीसिस में कोशिश करे लाड़ जे सभिनी ख़ितनि जी जाग्राफ़ियाई हालत
वाहन डंडुनि दरियाई उहिदोआबनि वापार तजारत माण्हुनि जी रहणी करणी रीतुनि रस्मुनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमुनि कबीलनि ऐं गुरुअनि जे पुराणी रस्मुनि खे नज़र में रखी लिखियो वियो आहे। हीअ तारीख़ दरअसल लाड़ जी सक़ाफ़त ऐं अदब जी हिकु जामे तारीख़ आहे जंहिंमें जाग्राफ़ियाई हालतुनि सां गॾोगॾु सियासी तारीख़ जे हर दौर जी झलक ऐं हर तहरीक जो पस मंज़र निमाया सूरत में नज़र ईंदो। मयारी अदब ऐं लोक अदब जी जामे तमहीद खां पोइ मुख़्तलिफ़ सनफ़ुनि ऐं शाइरनि जे कलाम ते पिणु ख़्याल आराई कई वई आहे। हिन थीसिस में लाड़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में डॉक्टर अलाना बदीन ऐं ठटे जे कुंड कुर्च में वञी अदीबनि ऐं सुगड़नि सां मिली दरगाहूं ऐं तारीख़ी मक़ाम ॾिसी मेलनि ऐं ॾिणनि ते वञी मुकमिल मालूमात हासिल करण सां गॾोगॾु ज़मीन पोख वाहन वाइणनि डंडनि डोरनि वणनि टणनि चौपाए माल जे बारे में मुकमिल मालूमात हासिल कयाऊं। हिन सिलसिले में संदसि रावी दानिश्वर सुगड़ हारी नारी ॾाहा चङा मुड़ुस ऐं हुनरमंद आहिनि। डॉक्टर अब्दुल जब्बार जूनेजो लिखे थो त लाड़ जी अदबी ऐं सक़ाफ़ती तारीख़ पहिरीं काविश आहे जंहिंमें ठटे ऐं बदीन ज़िलनि जे इल्मु अदब सक़ाफ़त ऐं आसार क़दीमा मशाहिरनि हुनरनि ऐं ज़िंदगीअ जे ॿियनि पहलुअनि ते लिखियल मुस्तनिद किताब आहे। हीअ थीसिस 8 बाबनि ते मुश्तमिल आहे जंहिंमें लाड़ जी जाग्राफ़ी लाड़ जी तारीख़ ऐं क़दीम आसार तहज़ीब ऐं तमदन सिंधी ॿोली ऐं उन जो लाड़ी लहजो मयारी अदब जी तारीख़ लोक अदब आलिम फाज़िल औलिया फुकरा ऐं लाड़ जा मशाहिर वग़ैरह उन खां अलावा चार्ट तस्वीरूं ज़मीमा ऐं ॾिसण वग़ैरह बि शामिल आहिनि। हिन किताब खे लाड़ जे अदब ऐं सक़ाफ़त तारीख़ ऐं तहज़ीब जो हिकु अहम दस्तावेज़ चई सघिजे थो। इन ते असांजे अॼु जो प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जी शख़्सियत ऐं फ़नी फ़िक्र जा केतिरा ई हवाला आहिनि जिन ते असांजे दानिश्वरनि मुफ़क्किरनि तफ़सील सां रोशनी विधी। इन ई क़िस्म जो ॿियो प्रोग्राम खणी वरी जल्दी हाज़िर थींदासीं। उन वक़्त ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।